अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। कश्मीर मां मेराब सिंध जी ख़बर शामिल कंदासीं। कश्मीर शहर में मुख़्तलिफ़ वारदातुनि में इंडस हाईवे रोड ते धरणो हणे रोड ब्लॉक करे छॾियो आहे। गुज़िरियल राति ईदगाह मोहल्ला वटां 3 वरियनि जो ॿारड़ो गुम थी वियो आहे। वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर करे छॾियो आहे। ॿारड़े जे वारसनि ॿारड़े जी बाज़ियाबी लाइ कश्मीर इंडस हाईवे ते औरतुनि ऐं ॿारनि सां गॾिजी क़ुरान पाक खणी धरणो हयो। ॿिए वाक़े में गियलपुर जे कचे वारे ॻोठ जीअंद खान तर्त में जियल तर्त जे घर भातियुनि ते लाबारो कंदे कचे जे धाड़ेलनि पारां का फायरिंग सबबि हिकु औरत ज़ख़्मी, नौजवान अगवा करे विया। जियल तर्त पारां ज़ख़्मी औरत खे खणी प्रेस क्लब कश्मीर अॻियां धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो ऐं टीं वारदात देरा मोड़ में वापारी प्रदीप कुमार खां नक़द रक़म फुर करे दुकान में लॻल CCTV कैमरा ऐं ॿियो सामान फुर करे फ़रार थी विया। पुलिस अगोर निंड सुतल इंडस हाईवे रोड बंदि थियण सबबि मुसाफ़िर सख़्त परेशान। धरणे सबबि ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुकमिल तौर ते मुअतल थी वई। गुम थियल ॿारड़े जे वारसनि जो चवणु आहे त कश्मीर पुलिस असां सां को बि ताउन न करे रही आहे ऐं असांजो ॿारु गुज़िरियल राति खां गुम आहे। शक आहे त कंहिं असांजे ॿार खे अगवा कयो आहे। ॿारड़े खे जल्द खां जल्द बाज़ियाब करायो वञे ऐं असांजे बेचैनी ख़तमु कई वञे। ॿी सूरत में असां SSP ऑफिस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदासूं। SHO गुड्डू इक़्तिदार जतोई धरणे वारे हंधि पहुची ॿार जे वारसनि वटि पहुची ॿार जी बाज़ियाबी ख़ातिर खाई बाद रोड खोलाए छॾियो ऐं जियल तर्त पारां रोड बंदि करण वारे वाक़े बाद गियलपुर SHO न पहुतो। कश्मीर SHO हबीबुर रहमान महर पहुची करे ज़ख़्मी औरत खे मेराण ख़ातून खे खणाए इस्पताल पहुचायो ऐं मुतलका थाणे ते फ़रियाद दाख़िल कराइण जी ख़ातिर खां बाद रोड खोलायो।